नाज़रीन, मुल्क जे सभ खां वॾी रूहानी गादी ऐं जेको आहे मखदूम ख़ानदान बाबति जेको कुझु अरसे खां जेको आहे कुझु ॾींहंनि खां मीडिया में ख़बरूं गर्दिश कनि पियूं इख़्तिलाफ़नि जे हवाले सां या मखदूम सईद उद्दीन आतिफ़ साहब जेको नई हिकिड़ी जमात जो जेको ऐलान कयो आहे सरवरी सुरहान उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु असां सां गॾु आहिनि मखदूम सईद उद्दीन आतिफ़ साहब साण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन समूरी सूरत हाल इख़्तिलाफ़नि वारा जेके मामला आहिनि उनमें केतिरी सदाकत आहे ऐं गॾोगॾु जेका सरवरी सुरहान जमात जो जेको साईं जन ऐलान कयो आहे उन जा बुनियादी मक़सद कहिड़ा आहिनि ऐं उहा छा ते जेको आहे कमु करे पई, छा ज़रूरत पेश आई। मखदूम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियां त WTN ते कैमरा सेवा खे जेको आहे वेलकम कजे थो, भलीकार कजे थो। सोशल मीडिया समेत जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे हिकिड़ो सिलसिलो जेको आहे परसेप्शन आहे त को मखदूम ख़ानदान जे अंदरि को इख़्तिलाफ़ आहिनि, उन इख़्तिलाफ़नि वारी जेके ॻाल्हियूं आहिनि उनमें केतिरी सदाकत आहे। गॾोगॾु अवां जेको आहे हिकिड़ी सरवरी सुरहान जेका जमात जेका आहे उहा जो ऐलान कयो आहे त वक़्तु सां ॿुधाईंदो त हिन सॼी सूरत हाल में केतिरी सदाकत आहे ऐं जेका सरवरी सुरहान जेका जमात आहे उनजो छा मक़सदु आहे, उनजो जेको मंशूर आहे उहो छा रहंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते कंहिं हद ताईं दुरुस्त बि आहे ऐं अलाह ख़ैर करे अहिड़ा इख़्तिलाफ़ात कोन्हनि जे माण्हू सफ़ा हिक ॿिए खां परे थी वञे, पर बहरहाल मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ ज़रूरु आहिनि। सरवरी सुरहान जेका ठाही आहे सा इन करे ठाही वई जे सरवरी तंज़ीम जेका तालिबुल मौला साईं जे दौर में ठही हेसि ताईं हली, उन जूं कंहिं सबबु करे उन जूं बाडियूं टोड़ियूं वियूं ऐं जॾहिं उहो नई साईं वरी उन जो थिए ऑर्गेनाइज़ेशन, सो इन करे जेको ख़ाल पैदा थियो मुंहिंजे हिसाब सां उन ख़ाल खे भरण लाइ असां सरवरी सुरहान तंज़ीम ठाही आहे जेका उहो साॻियो कमु कंदी। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त अॻे सरवरी तंज़ीम सिर्फ़ु सरवरी जमायत लाइ हुई ऐं सरवरी सुरहान में हर माण्हू अची सघे थो, चाहे मुरीद हुजे या न हुजे, जेके वास्तेदार तहलकदार आहिनि ऐं कमु तक़रीबन उहो साॻियो ई ख़िदमत वारो आहे। सो इहो ई सबबु आहे, ॿी काई ख़ासि ॻाल्हि कान्हे। अच्छा मखदूम साहब, हीउ जेको इख़्तिलाफ़ जेके आहिनि उहे ज़ाहिरा जीअं तव्हां चओ त उहे नज़राती इख़्तिलाफ़ थी सघनि था, उहे कहिड़ी नोयत जा इख़्तिलाफ़ आहिनि, थोरो इहो ॿुधाइजो ऐं गॾोगॾु इहो ॿुधाइजो त जेका सरवरी जमात जूं जेके बाडियूं छोड़ियूं हुयूं उहे उनजा कहिड़ा सबबु थी सघनि था। उहे छोड़े वरी ॿीहर जेको आहे उन जेको तंज़ीम साज़ी जो जेकॾहिं मरहलो थींदो या सम्झो था त उहो सिलसिलो हिते क्लोज़ थियो ऐं हाणे जेका आहे अॼु खां पोइ जेका आहे उहा सरवरी सुरहान जेका आहे उहा कमु कंदी उन साॻे मुतबादिल ते। जेको इख़्तिलाफ़ आहिनि मुख़्तलिफ़ नोयत जा ज़िले काउंसिल खां शुरू थिया हुआ ऐं पोइ उते कुझु डिमांड्स अहिड़ियूं कयूं वियूं असांजे साहिबनि जे नौकरनि जेके पूरियूं करणु मुमकिन कोन हुयूं ऐं लिहाज़ा उन सां इनकार करण ते सॼी छिकताण थी आहे ऐं उन खां पोइ CO मटायो वियो, उनखे मना कई वई त को बि कमु न करियो। मूंखे ख़बर न आहे त CO सरकारी मुलाज़िम आहे या पर्सनल मुलाज़िम आहे। जे सरकारी आहे त गवर्नमेंट जे क़ानून ते हलणु खपेसि, जे ज़ाती मुलाज़िम कंहिंजो आहे त पोइ ॿी ॻाल्हि आहे, उहो फ़ैसिलो त गवर्नमेंट कंदी, ख़ुसूसी तौर ते बल्दिया मिनिस्ट्री बल्दियात। सो उन तां ख़िलाफ़ शुरू थिया ऐं असांजो आहे शाह साहिबु सैफ शाह, उन अची घुर कई त हेतिरा पैसा असांखे ॾियो। उन ते असांजो आहे इहो त तरीक़ो ई कोन्हे, इलीगल आहे ऐं ईअं त थींदो कोन, असीं कोन ॾींदासीं। बाक़ी क़ानूनी तौर ते तव्हांखे जेको सहूलियत खपे सा बिल्कुलु थींदी। उन खां पोइ थी आहे छिकताण शुरू। उन खां पोइ CO मटायो वियो, उनखे मना कई वई त को बि कमु न कजो, कंहिं पेपर ते सही न आहे करणी पघारनि खां सवाइ। ठीकु आहे, ओके। उहा सूरत हाल जेका आहे असां फरियाल साहिबा खे असां ॿुधाए छॾी त हाणे चेयरमैन बि पार्टी जो आहे, डिस्ट्रिक्ट बि पार्टी जी आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल बि पार्टी जी आहे, वोटर बि पार्टी जा आहिनि। हाणे फ़ैसिलो त ईअं करियो त आया CO जी ॻाल्हि मञिजे या उनखे बास सम्झूं, हालांकि कानून जे त ख़िलाफ़ु पियो करे। उतां चऊं त असीं उनजो करियूं था को बंदोबस्तु, पर अञा ताईं कुझु थियो कोन्हे। असांखे उहो इंतज़ारु आहे त पार्टी कहिड़ो फ़ैसिलो थी करे ऐं मूंखे उमेदु आहे त जल्दी फ़ैसिलो थींदो
जे अवाम जा एतिरा पैसा सीड़िया पिया आहिनि बैंक में पिया आहिनि। ऐं उते आहे हिकिड़ो असांजो नंढिड़ो ऑफिसर आहे इशफ़ाक़ ॾहरी, उहो बि इन बदमाशी में शामिलु आहे त असांजो पंहिंजो। ऐं उन ॿुधो अथमि त इंतज़ारु कनि पिया त उनजी प्रमोशन थींदी, पोइ उहो CEO थींदो त पोइ पंहिंजी मर्ज़ी सां जी खपाईंदो, या ही टाइम गुज़री वञे, हे पैसा पिया हुजनि त पोइ असीं इस्तेमालु करियूं। जेको कुझु बि आहे सो इहे बि सूरत हाल आहे। हाणे पंहिंजो गवर्नमेंट पाण फ़ैसिलो कंदी, सॉरी पार्टी, त छा करिणो आहे। सरवरी सुराण पंहिंजी जाइ ते उहो ई कमु कंदी जेको सरवरी तनज़ीम कयो पिए। ऐं हींअर कुझु उफ़वा आया हलिया आहिनि त जमील साईं चयो आहे त मुंहिंजो हुन सां तालुक़ु कोन्हे, या जमायत खे झलियो अथनि त हिन में शामिलु न थियो। त जमील साईं त चयो ई कोन्हे, उन्हनि जे तर्जुमान खे हीअ ॻाल्हि हणी छॾियो आहे फटाको। ऐं इन्हनि ख़लीफ़नि ते त एतबार असांजी ॻाल्हियुनि ते आहे कोन। असीं चवंदा आहियूं हिकिड़ी ॻाल्हि, हू कंदा आहिनि ॿी ॻाल्हि। सो जेसीं ताईं जमील साईं पंहिंजे ज़ुबान सां नथा चवनि, डायरेक्ट नथा चवनि, तेसीं ताईं इहे ॻाल्हियूं ईअं ई आहिनि। इन करे ऐं सरवरी जमायत पाबंद कान्हे त उहो हिन में शामिलु थिए या उहिदनि ते अचे। त इहो ओवरऑल सभिनी लाइ, जेके दोस्त आया बिस्मिल्लाह, जेके न आया त अलाह करे ख़ुशि हुजनि। ऐं कमु त असीं सभिनी लाइ कंदासीं। बाक़ी सरवरी तनज़ीम टोड़ण जो सबबु जमील साईं ॿुधाईंदा त छो टोड़ी अथनि, छो जो आइनी तौर ते पागारे जी हैसियत में, सरपरस्त आला जी हैसियत में उन्हनि खे अख़्तियार आहे, त उहो केॾी महिल को बि क़दम खणी सघनि था। त उहो ॿुधाईंदा त कहिड़ो सबबु उहो टोड़ण जो। ऐं नई तनज़ीम ठहंदी, सरवरी तनज़ीम जे नयूं बॉडियूं ठहंदियूं या न, उहो जमील साईं ॿुधाईंदा, त उहो बि अख़्तियार उन्हनि खे ई आहे। सो उहा जे ठहे थी त गॾिजी कमु कंदासीं, नथी ठहे त सरवरी सुराण पंहिंजो कमु कंदी रहंदी, बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं इंतज़ार जे। अवां चयो त कुझु हिकिड़ो परसेप्शन हो, कुझु माण्हू इहो वायरल कनि पिया त मखदूम जमील ज़मा को जेको आहे पंहिंजे जमात जे माण्हुनि खे रोकियो आहे। अवां जे बकुल तहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। त सरवरी सुराण खे जॾहिं तव्हां आंदो पिए तॾहिं छा तव्हां पाण में को मशावरत कई मखदूम जमील सां, या इहो को गॾियल हिकिड़ो तव्हांजो पाण में इतफ़ाक़ थियो आहे त हाणे सरवरी जमात जे बजाए जेको आहे सरवरी सुराण जेका आहे, अच्छा उन तहत कमु करणु खपे। ऐं छा सरवरी सुराण जेको आहे उनखे पॉलिटिकल जीअं जेको आहे तौर ते ऑपरेट कयो वेंदो, या हिन जो सिर्फ़ु रूहानी सतह ते जेको आहे कमु हलंदो? इन जो आहे समाजी कमु, न को सियासी न को रूहानी, सही। सिर्फ़ु समाजी कमु आहे, बिना कंहिं फ़र्क़ु रखण जे। सभिनी माण्हुनि लाइ, सॼे मुल्क जे माण्हुनि लाइ समाजी कमु आहे। बल्कि हिनखे असीं सॼी दुनिया जी लेवल ते खणी वेंदासीं, जिते जिते बि असांजा तहलकात आहिनि। ऐं इन में का मुशावरत कान थी आहे, ऐं उन जी ज़रूरत बि कान्हे। समाजी तनज़ीम आहे, सभु कंहिंजी मर्ज़ी आहे, ठाहे सघे थो। या सरवरी तनज़ीम जो मुतबादिल बि कोन्हे, ऐं उन सां को फ़र्क़ु बि कोन थो पए। रही ॻाल्हि जमील साईं जी, जमील साईं राब्ते करण लाइ तयारु कोन्हनि, फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हनि, मुलाक़ात करण लाइ तयारु कोन्हनि। मूं 2-4 दफ़ा हिकिड़ो भेरो रूबरू चयोमांनि त टाइम ॾियो त पाण वेही इन मौज़ू ते ॻाल्हायूं। मूंखे चयो त हा, पर थियो कोन। ॿियो दफ़ो संदुनि को नौकर बीठो, हुनखे मूं नियापो ॾिनो। मूं चयो मुंहिंजे पारां नियापो ॾिबो त टाइम ॾियो त वेही इन्हनि ॻाल्हियुनि ते पाण ॻाल्हायूं, रूबरू ॻाल्हि मां ॻाल्हि थो थिए। त बि कोन थियो। 1-2 दफ़ा मूं फ़ोन कईमांनि, न को खयूं न को हुनजो जवाबु ॾिनो। असांजा लाइ बहरहाल क़ाबिल एतिराम आहिनि, ऐं हींअर बि चवंदा त वेहण लाइ तयारु आहियां, ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। मुंहिंजो को इख़्तिलाफ़ न को ज़िद। हुतां आहे सभु कुझु, छा आहे छो आहे सो तव्हां उहो पाण धणी ॿुधाईंदा। बाक़ी जेका सरवरी सुराण जो पंहिंजो जुदा कमु आहे, उहा सियासी जमायत कान्हे, उहा बिल्कुलु समाजी आहे। ऐं उहे समाजी कम करणा आहिनि, ऐं ज़ाहिर आहे उन में अवलियत सरवरी जमायत खे ई ॾींदासीं। ऐं सरवरी जमायत खे भले ई झलींदो त केरु कोन, छो जो जेको तालिबुल मौला साईं जो मुरीद आहे उहो असां सभिनि जो मुरीद आहे, मुंहिंजो बि मुरीद आहे। जेको साईं तालिबुल मौला खे नथो मञे, अहिड़ो माण्हू खपे ई कोन, वञी खॾे में पए। सो बाक़ी गादी नशीन असांजो जमील साईं आहिनि, पगदार जमील साईं आहिनि, उहा ॻाल्हि उन खां को इनकार कोन्हे। ऐं ख़ानदानी तौर ते वॾो असांजो रफ़ीक साईं आहे, तालिबुल मौला साईं जो पुटु आहे। ख़ानदान में त ईअं थींदो आहे त वॾो उहो ई हूंदो आहे। पग पंहिंजी जाइ ते आहे, उहा पंहिंजी जाइ ते आहे। सो सरवरी जमायत खे भले रोकनि, जेतिरो रोके सघनि। अवल त जमील साईं रोकींदा कोन। जमील साईं एतिरो आऊं चवां त इहो ज़रूरु चवंदो त मुंहिंजो हिन सां तालुक़ु न आहे। मतिलबु ॿियो थियो त असां गॾिजी कान ठाही आहे।
सही। पर इहो जेका ॻाल्हि त इहा बदमाशी आहे इन ॻुड़ वारनि जी, जेको चवंदा त जमील साईं मुरीदनि खे रोकियो आहे त हिन में शामिलु न थियो। जमील साईं इहो अवल त कंदा ई कोन, पर जे कंदा त पाण चवनि न, इहे इन्हनि ख़लीफ़नि ते एतबार कोन्हे, कूड़ा आहिनि, हे ठग आहिनि। असीं हिकिड़ी, मूंखे तजुर्बो आहे ज़ाती तौर ते, असीं हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं, हू 10 ॻाल्हियूं वञी कंदा आहिनि असांजे नाले। हाणे आवाम वीचारो डायरेक्ट त वास्तो आहे कोन। सही। अॼुकल्ह व्हाट्सएप आहे, ऐं चवंदुसि जमायत जे सरवरी जमायत जे सभिनी माण्हुनि खे चवंदुसि जंहिंखे बि शक आहे या जंहिंखे इहा पक आहे त जमील साईं रोकियो आहे, जमील साईं खे मैसेज करियो त बाबा तव्हांजा फलाणे माण्हूअ हीअ ॻाल्हि कई आहे, इन में केतिरी सदाकत आहे। जमील साईं जवाबु ॾींदा हा या न। जे जवाबु ॾींदा हा त अमल करियो जीअं जमील साईं था चवनि, जे जवाबु ॾींदा न त ॻाल्हि ख़तमु। जेको जवाब ई न मिलियो त हिन जो मतिलबु आहे त को मसइलो ई कोन्हे, सही। इट्स ओके। सिंपल ॻाल्हि आहे न, अॼोके दौर में त आसानु आहे। जमील साईं जो नंबर आहे, सभु कंहिंखे खपे हिन ख़लीफ़नि खे छॾीनि, उनजे पुठियां हलणु छॾीनि। जेको जमील साईं जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु कमु करे उहो चङो मुड़ुसु कीअं थो थी सघे। ऐं ॻुड़ वारा जेके आहिनि ॿियो जेको सुठो कमु पिया कनि, हिन जो नतीजा अॻिते ख़बर पवंदी। सैफ शाह ऐं ॻुड़ वग़ैरह त पंहिंजे मफ़ाद लाइ जमील साईं महबूब साईं खे इस्तेमालु पिया कनि, ऐं अॼु चवंदो इनशा साबित थींदो। पर तेसी जेको नुक़सानु थी वेंदो, ॻुड़ खे छा आहे, हू त वञी घरु सुम्ही रहंदो, सुभाणे फेस कंहिंखे करिणो आहे, जमील साईं खे करिणो आहे। सैफ शाह खे छा आहे, उहो बि वञी घरु सुम्ही रहंदो। मुमताज़ शाह खे छा आहे, उहो बि वञी घरु ओताक ते वेही रहंदो। मसइलो त जमील साईं ऐं पंहिंजो महबूब साईं लाइ थींदो न, हीअ थोरी को हुते क़ुर्बानी ॾींदा, भॼी वेंदा ओॾीमहिल जेॾीमहिल लठ वहंदी न, त इहे हथ बि कोन ईंदा। बल्कि जेके पाण ग़लतियूं कयूं अथनि न, उहे बि जमील साईं ऐं महबूब साईं ते बीह रहंदा त बाबा हे असांखे हिननि कराई आहे। वक़्तु ईंदो इनशा सभु ॾिसंदा। मखदूम जमील उज़्ज़मा जा यकीन नवां चाचा बि आयो, मखदूम ख़ानदान चश्मे चिराग में आयो। त अव्हांखे बहसत चाचे अगरि मखदूम जमील सां मुलाक़ात जे लाइ एक्सेस आहे त पोइ बाक़ी जेके तव्हांजा कारकुन हूंदा या जेके जमात जा जेके मुरीद हूंदा, उहे कीअं मखदूम जमील ताईं जेको आहे एक्सेस करे सघनि था? असां ताईं अंदाज़ो लॻायो न, जंहिंमें ॻुड़ राज़ी आहे उहो जमील साईं वटि केॾी महिल बि वञी सघे थो। जंहिं लाइ ॻुड़ राज़ी कोन्हे, उहो भले ज़ोर लाइ उहो अंदरि दर खां अंदरि नथो टुपी सघे। हाणे जमील साईं खां तव्हीं पुछो न, हाणे जॾहिं असां सां इहो हाल आहे, जॾहिं रफ़ीक साईं उहो त वॾा आहिनि, उन्हनि सां बि इहो हाल आहे। संदुनि भाउरनि, उन्हनि सां कहिड़ो असरु आहे, सो वरी उन्हनि खां वञी तव्हीं पुछो। पुछंदा कोन, चवंदा कोन, छो जो असां वटि अदब आदाब जो मामिलो आहे। पंहिंजे मथे मालूमात करियो, ख़बर न आहे छा पियो थिए, छो पियो थिए, तो ख़ैरु उहो उन्हनि जी मर्ज़ी, उहो कोन्हे। असीं चवंदा असांजी छेड़छाड़ न करियो, तव्हांजी मर्ज़ी, तव्हीं ॼाणो तव्हांजो कमु। छेड़छाड़ कंदव त पोइ ज़रूरु रिएक्शन थींदो। अच्छा मखदूम साहब, पीपल्स पार्टी यकीनन जेको आहे मखदूम ख़ानदान जो हिकिड़ो फाउंडर आहे, हिन में को शक न आहे त हिकिड़ो अनटुट हिकिड़ो तालुक़ु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी मखदूम ख़ानदान जो। मखदूम रफ़ीक उज़्ज़मा बि हिन वक़्तु जेको आहे ॾिठो वञे त जेको आहे ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो पंहिंजे हिकिड़े मायूसी जे हिन में कैफ़ियत में आहे, या माना अलॻि रखे पियो। इवन अव्हां बि पार्टी त छा माना सम्झो था त हीअ लोकल सतह ते को इशू आहे, या पार्टी जेको आहे हिन सॼे तव्हांजे हिन मामलनि खे जेको आहे केतिरी हद ताईं कंसिडर कयो आहे, या सम्झो था त को पाकिस्तान पीपल्स पार्टी को अहिड़ो रोल प्ले करे अॻियां हली जेके बि मामला आहिनि ख़ानदान जे अंदरि, उहे ज़ाहिर आहे पार्टी जे लाइ बि यकीन नुक़सानकार साबित थींदा, त को पार्टी खे किरदारु अदा करणु खपे। न, हीअ असांजो ज़ाती मसइलो आहे, हिन में हरूभरू केरु ॿाहिरां कोन ईंदो, न को अचणु खपे, न को हरूभरू असीं चाहींदासीं त को ॿाहिरियों माण्हू अचे, भले पार्टी हुजे खणी केरु बि हुजे। जमील साईं रफ़ीक साईं असीं पाण में वेही जेको तइ थियणो हूंदो कंदासीं इनशा। ऐं वधि में वधि हुन में सरवरी जमात जा जेके मुख आहिनि या ख़ासि माण्हू आहिनि उहे हिन में अची सघनि था, या जेके मखदूम ख़ानदान जा ज़ाती तौर ते हमदर्द आहिनि उहे अची सघनि था। बाक़ी ॿिए कंहिंजो हिन में विच में पवण जी ज़रूरत कान्हे। रफ़ीक साईं मायूस जमील साईं खां आहिनि, बाक़ी पार्टी खां मायूस कोन्हनि, ऐं उहे पार्टी सां बाक़ाइदे बीठा आहिनि, ऐं पार्टी बिल्कुलु हुननि जो ख़्यालु करे थी। ऐं आऊं अॻे जमील साईं जे पुठियां हुउसि सियासी तौर ते, जीअं चयूं पिए तीअं कयो पिए, हींअर सिधो पार्टी सां तालुक़ु रखियो अथऊं। हाणे ॾिसूं अहमियत केतिरी थी मिले, उन सारू अॻिते वधिबो। जमील साईं जी पंहिंजी अहमियत आहे, उहा पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। सो मुंहिंजे ख़्याल में पार्टी लाइ मसइलो थियणु न खपे।
उहा असांजे पाण में चिकताण थी त पोइ पार्टी खे प्रॉब्लम थी सघे थो सियासी। सही सो अलहमदिल्ला सबको पंहिंजी जाइ ते सेट आहे। जमील साईं जे सीटुनि ते असांखे एतिराज़ु कोन्हे, रफ़ीक साईं जे सीट ते जमील साईं खे एतिराज़ु न हुअणु खपे। सही मूंखे डिस्ट्रिक्ट खां त आउं हूअं ई जेको बि सियासत कंदुसि ॿाहिरि ई कंदुसि, ऐं ज़िले में पंहिंजी जाइ ते सियासत आहे, वोटर आहिनि, दोस्त आहिनि, उहे हूअं ई मूंसां गॾु आहिनि जेके आहिनि, उहो त अलॻि मसइलो आहे। पर मुंहिंजी एक्टिव सियासत जेका थींदी त उहा डिस्ट्रिक्ट खां ॿाहिरि थींदी, छो जो भले डिस्ट्रिक्ट जमील साईं संभालीनि, बाक़ी उते जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि सां अगरि का ज़्यादती थिए थी, अगरि उन्हनि जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि थिए थी, उन ते रेज़िस्ट त कंदासीं, उहो छा बि थी पवे, अॻियां केर बि हुजे। अच्छा मखदूम साहब, जंहिं गुड़ ॾांहुं तव्हांजो इशारो आहे, इहो जॾहिं रिझंदो ऐं ॻड़ंदो, ऐं पोइ जॾहिं मखदूम साहब जमील ज़मा खे जॾहिं सूरत हाल जॾहिं साम्हूं ईंदी त पोइ सम्झो था त सूरत हाल हुन वक़्तु हुन जे हक़ में केतिरी हूंदी त उहो मैनेज करे सघे। अरे गुड़ जो, मुमताज़ शाह जो, सैफ शाह जो अशर उहो ई थींदो जेको असलम पीरज़ादे जो थियो आहे, उन लाइ थोरो टाइम लॻे थो। सो भले जेको मस्ती कनि करे वठनि। तो जमील साईं जो हथु लथो त शहर वारे ई पादर अहिड़ा गुड़ खे हणंदा जीअं ज़िंदगी भर यादि रखंदो। उन जी वैल्यू ई कान्हे, का हैसियत ई कान्हे, टके हिकिड़े जी हैसियत कान्हे अल्हम्दुलिल्लाह। हीउ जेको मश्किरियूं करे पियो, सैफ शाह बि ईअं आहे, हुनखे केरु थो पुछे, पंहिंजे ई कोन था पुछनि। फ़िलहालु साईंअ जो हथु आहे, इन करे सभु को एतिराम करे थो। जेॾीमहिल साईं जो हथु निकितो त पाण ख़बर पइजी वेंदी त घणे वीहनि सवा। काउंसिल आहे उन जे अंदरि जेकी मुदाख़लत थिए पई या कमनि जे हवाले सां तव्हांखे कुझु रिज़र्वेशन हुआ, अवां पार्टी जी क़यादत सां ज़ाहिर आहे उन सां ॻाल्हायो आहे, जीअं तव्हां मैडम फ़िराल टालपो जो ज़िक्र कयो, त उनखे केतिरो वक़्तु थी वियो आहे ऐं पार्टी उन ते केतिरो जेको आहे हिन वक़्तु जेको आहे को नोटिस न आहे वरितो, जंहिंखां पोइ मायूस थी जेको आहे तव्हां फ़ैसिलो कयो आहे? न, मायूस कोन थिया आहियूं, हिनखे आउं बंदो 15-20 ॾींहं खनि थिया या कुझु वधीक थियो हूंदो, जो फरियाल साहिबा खे असां सॼी हक़ीक़त ॿुधाई ऐं उनखे चयोसीं वधीक तव्हां चेक करियो त छा सूरत हाल आहे, ऐं उनजो मूंखे यकीन ॾियारियो त उनजो करियूं था। असांजो हो त या त CEO मटाए ॾियो या इहो ई CEO कानून मुताबिक़ कमु करे, असांखे आई कोन था रूबरू फलाणो अचे या फलाणो अचे। सो उहो चयूं था असीं उनजो कुझु करियूं था, हेसि ताईं थियो कुझु कोन्हे, हुन में मायूसी जी ॻाल्हि कान्हे, सियासी मामलात आहिनि, हिन में देरि सवेर थींदी रहंदी आहे। सो इंतज़ार में आहियूं, ॿियो कुझु कोन्हे। अवाम जो पैसो आहे, काउंसलर वीचारा हज़ार में आहिनि, होॾां अवाम जी दॿ पई पवनि त कम कोन था थियनि, ऐं इल्ज़ाम सॼो पियो अचे चेयरमैन ते त उहो नथो करे। हालांकि चेयरमैन त सभु कुझु करे थो, उहो तव्हां उन्हनि खां पंहिंजो ज़िले काउंसिल जे मेंबरनि खां पुछी सघो था, पर हाणे अॻियां CEO नथो करे। हालांकि CEO को मसइलो कोन्हे, CEO कानूनी तौर ते बि हुनखे छिके सघूं था ऐं पंहिंजे तौर ते बि हुनखे सिधो करे सघूं था, पर मामिलो वरी पंहिंजाइप जो आहे, इन करे भले पंहिंजो पार्टी फ़ैसिलो करे जेको बि करे। मूंखे उमेदु आहे त जल्दी को उनजो हल कढंदा। अच्छा मखदूम साहब, कुझु अर्सो अॻु जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जो हिकिड़ो इजलास थियो, उन में बि जेको आहे कुझु जेके तव्हांजे तंज़ीम सां या जेके तव्हांजा मेंबर आहे उन्हनि उन तव्हांजे म्यूनसिपल जेको चीफ म्यूनसिपल ऑफिसर आहे तव्हांजो फर्ज़न बि आहे, त उन जे इजलास में अदम शिरकत बि थी, ऐं कुझु जाइनि ते इहे बि ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त को कुझु उन जा जेके तरक़ाती जेके प्रोजेक्ट हुआ उन्हनि जूं जेके आहिनि उहे हटाए करे वरी पंहिंजूं तख़्तियूं लॻाए उन जा के इफ़्तिताह थिया, इन हवाले सां केतिरी सदाकत? जेका इजलास थियो उहो रिक्वेज़िट कयो अपोज़िशन, त उन ते लाज़मी इजलास थियणो हो। सही उन में इन पंहिंजो सैफ शाह ऐं मुसरत कोशिशि कई मेंबरनि खे मना कई त न वञो इजलास में, पर अल्हम्दुलिल्लाह मेंबर आया, इजलास थियो ऐं तमामु सुठे नमूने सां थी वियो। उन खां पोइ बजट इजलास थियो, सो उहो त बहितरीनु तरीक़े सां थी वियो उन्हनि जे पूरे ज़ोर लाइण जे बावजूदि अल्हम्दुलिल्लाह। सो उहा ॻाल्हि त सवली आहे पंहिंजी जाइ ते। मूं ॿुधो आहे त विच में हिननि कोशिशि कई त अदम एतमादी जी तहरीक आणियूं चेयरमैन जे ख़िलाफ़ु, पर अल्हम्दुलिल्लाह कंहिं मेंबर उन ते हा कान कई। ऐं हूअं बि पार्टी जो मसइलो आहे, पार्टी जी मर्ज़ी खां सवाइ त थी नथो सघे, कंहिंजी ज़ाती मर्ज़ी त हलंदी कान। सो
हीउ जेको कमकारियूं त रुकियूं पियूं न, उते करण ई नथा ॾियनि, रोकियो छॾियनि, पैसा बि पिया आहिनि। हीअ जेका तख़्ती बञी वरी पंहिंजी लॻाई अथनि, हाणे हुननि जी पंहिंजी ॻाल्हि आहे, उन सां फ़र्क़ु को कोन थो पए। आउं त चवां सॼे ज़िले जूं तख़्तियूं बञी भले पंहिंजूं लॻाए छॾियो, असांखे उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। कमु त असां कयो आहे, जेको कयो आहे, जेको हुननि कयो आहे सो हुननि कयो आहे, गॾियल तौर ते आहे त बि ठीकु आहे। सभु तख़्तियूं बञनि, सभई बोर्ड पंहिंजा हणी छॾनि, नो प्रॉब्लम, इन सां को फ़र्क़ु कोन थो पए। इलाइक़े जे माण्हुनि खे ख़बर आहे त कंहिंजे तरफ़ां कहिड़ो कमु थियो आहे, बाक़ी बोर्ड हणण न हणण सां को फ़र्क़ु ई कोन थो पए। इन बाबति छा मखदूम जमील ज़मा जेको आहे उहे बाख़बर न आहिनि या छा सूरत हाल आहे? मखदूम साहिब न पिया समुझनि त हीअ जेका सूरत हाल आहे इन्हनि माण्हुनि जी, इन सां जमात जे अंदरि ऐं ख़ुदि ख़ानदान जे अंदरि कुझु ख़दशा मौजूदु आहिनि त को उन्हनि धुरनि खे जेको आहे नज़र में रखी सघे या उहो पर्सनली तौर ते? हाणे जमील साईं खे अगरि इहो हुजे हा त ईअं कोन कंदा, हू या बेख़बर आहिनि इहो चई नथो सघिजे, ख़बर वारनि यकीनन आहिनि, छो नथा कनि, कहिड़ी मजबूरी अथनि, कहिड़ो मसइलो अथनि, उहो पाण था ॼाणनि, वधीक बहितर सम्झी सघनि था त उहो ई जवाबु ॾींदा। हींअर त उन्हनि जी नज़र में ॻुड़ जहिड़ो वफ़ादार को आहे ई कोन्हे। जॾहिं वक़्तु ईंदो, अॻे ईअं थियो आहे तालिबुल मौलाना साईं जे दौर में, अमीन साईं जे दौर में अहिड़ा माण्हू हुआ जेके बज़ाहिर अहिड़ा ॾिसबा त बसि को अलाए छा हिन सां लाइ, पर पछाड़ियो ख़बर पई त छा मसइलो आहे। हीअ बि ईअं थींदो, सो ॿियो कुझु कोन्हे। बाक़ी इहो आहे त हाणे ॻुड़ आला म्यूनसिपल जो चेयरमैन आहे, उहो जमील साईं कयो अथसि ऐं सुठी ॻाल्हि आहे, पर सवालु आहे त आला म्यूनसिपल में 4 करोड़ महीने में आहे बजट तक़रीबन, उहे केॾां था वञनि पैसा? अवाम ते त ख़र्चु थिए कोन थो, शहर में त ख़र्चु थिए कोन थो। जेके 2-3 स्कीमूं थियूं आहिनि से थियूं आहिनि MPMN जे फंड मां। म्यूनसिपल छा कयो आहे? ही इदारा छा पिया कनि? एंटी करप्शन छा पई करे? FIA छा पई करे? इहे हेॾो हाला जा शहरी मजबूर आहिनि, नथा कुझनि, अलाए छो, पर इदारा छा पिया कनि? हेॾी सारी रक़म वञे केॾां थी? छोको पेट्रोल में 4 करोड़ जो थो आला में ख़र्चु थिए, या गंदगी जे गाॾियुनि ते ट्रैक्टरनि ते थो ख़र्चु थिए, डेवलपमेंट कहिड़ी थी आहे, इन जो हिसाब त केरु वठे त ही माहाना 4 करोड़ रुपया केॾां विया, हुन में एतिरा पघार, एतिरी पेंशन बाक़ी, हिसाब त ॾियनि। मीटिंगूं कोन थियूं थियनि हुते, उन्हनि में रुॻो मेंबरनि खे घुरायो ऐं हुन ते सयूं करियो ऐं शो करियो छॾीनि त मीटिंग, ख़ैर उहो उन में असां कोन वञूं, पर कमु त करनि, भले खाइनि पैसा पर कमु त कनि। हाणे एंटी करप्शन ऐं FIA जी ख़ामोशी जो मतिलबु इहो आहे त हिसो पहुचे पियो, अपोज़िशन नथी ॻाल्हाए माना हिसो उन्हनि खे बि मिले पियो, कमु गॾियो पियो आहे। सभु हाणे इहो गुड़ सारे ताईं त वैलिड हूंदो, यकीन देसी रंग में इस्तेमालु थिए थो, पोइ बुसरी कुटूं पोइ ॿिया मामला, पोइ जॾहिं ऊन्हारो ईंदो ऐं सावण ईंदो त पोइ यकीन गुड़, पोइ उनजी उन वक़्तु छा पोज़ीशन रहंदी? गुड़ लाइ ऊन्हारो जॾहिं अचे, उन में साल लॻे, 2 साल लॻनि, 5 साल लॻनि, उन लाइ ऊन्हारो जॾहिं अचे, फ़िलहालु त तयारु लॻो पियो आहे। ठीकु आहे सर, थैंक यू थी। वक़्तु जॾहिं इन क़िस्म जूं शयूं गर्दिश कनि पियूं, उनजी ज़रूरत पेश छो आई, या अव्हां जो पहिरां ई सरवरी सुराण जे हवाले सां को होमवर्क हुयो ऐं तव्हांखे अॻियां वञी हिन ते कमु करणो हुयो, पर जेकर हाणे सरवरी सुराण जो जेको आहे वजूद अची चुको आहे त सम्झो था त सरवरी जमात खे जेको आहे ॿीहर फ़ाल करणु खपे या कयो वेंदो? छा आहे त असां वटि फ़र्क़ु हूंदी कोन। तालिबुल मौलाना साईं चवंदा हुआ त जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे औलाद में फ़र्क़ु रखे उहो मुंहिंजो मुरीदी कोन्हे। खोड़ माण्हुनि खे ख़बर आहे। हाणे उहा असी औलाद ऐं पुटु आहियां तालिबुल मौलाना साईं जो, अमीन साईं जो भाउ आहियां, जमील साईं जो चाचो आहियां, त हाणे जेको फ़र्क़ु रखे थो उन हिसाब सां त पोइ तालिबुल मौलाना साईं जो मुरीदी कोन्हे। जेको मुरीदी कोन्हे उन सां हुजत ई कोन्हे। जेको तालिबुल मौलाना साईं जी इज़त करे थो, अमीन साईं जी इज़त करे थो, उन्हनि जी ॻाल्हि मञे थो त असीं त मुर्शिद आहियूं, केरु न चवण सां त थींदो कोन। पगदार ॿी शइ आहे, मुर्शिद ॿी शइ आहे। त तालिबुल मौलाना साईं जो सॼो औलाद, पुट पोटा सभु सरवरी जमात जा मुर्शिद आहियूं ऐं उहा जमात मञे बि थी। हाणे उन्हनि खे वेही रोकिजे त तव्हीं ईअं न करियो उहो न करियो त पॉसिबल ई कोन्हे।
रही ॻाल्हि सरवरी सुराण इन करे थी वई जे हाणे इम्कान ई कोन्हे त को सरवरी तनज़ीम वरी ऑर्गेनाइज़ थींदी, ऐं थींदी त कंहिं ते थींदी। हींअर जेके बि उहिदेदार हुआ जेके हींअर ख़तमु कई अथनि सरवरी तनज़ीम, उहे सही। सभु मेन माण्हू हुआ। हाणे नई तनज़ीम में या त साॻिया खणंदा या त वरी नवां माण्हू खणंदा। हाणे नवां माण्हू खणंदा त मेन शख़्सियतूं त इहे ई हुयूं जमात जूं जेके हिन वक़्तु उहिदे ते हुयूं सरवरी तनज़ीम में। हाणे उन्हनि जे जाइ ते नवां माण्हू खणंदा, उहे छा कम जी कंदा? कमु त इन्हनि खे ई करिणो आहे। को हिकिड़ी अहिड़ी धुर कान्हे जेका धुर हुजे इन उहिदनि ते न हुजे। सही। जे साॻिया था खणनि त बि बिस्मिल्लाह, नवां था खणनि त भले आज़माए ॾिसनि, उहो पंहिंजो कमु कंदा। पर मूंखे कोन थो लॻे त सरवरी तनज़ीम वरी फ़आल थींदी, थिए त ॾाढो सुठो। ऐं आऊं बिना कंहिं उहिदे जे बिल्कुलु उनजो कमु कंदुसि, उनजी हिमायत कंदुसि, बिना चवण जे उनजो कमु कंदुसि, छो जो असांजो पंहिंजो कमु आहे। सरवरी सुराण जो पंहिंजो कमु आहे, उहा पंहिंजी जाइ ते कंदी, कमु साॻियो आहे तक़रीबन उन में समाजी। रही ॻाल्हि त सरवरी जमात शामिलु कान थींदी, इहा ग़लतफ़हमी आहे। जेको बि सोचे थो उनजी ग़लतफ़हमी आहे। हा, चंद उहे माण्हू जेके ॻुड़ जा चमचा आहिनि या जिन खे ज़ाती मफ़ाद हासिलु करणा आहिनि, उहे न आया त उन्हनि सां फ़र्क़ु कोन थो पए। बाक़ी सरवरी जमात सॼी सरवरी सुराण में शामिलु थींदी, इनशाअल्लाह थींदी, ऐं सभु को ॾिसंदो वेही। अच्छा मखदूम साहब। टोटल समाजी हुई। सही। ज़ाहिर आहे त हिकिड़ी जमायत हुई त सियासी उन में अचो थी वञे ॻाल्हि। बिल्कुलु। हिकिड़ो ई ग्रुप हो, हिकिड़ी ज़हन जा माण्हू हुआ, हिकिड़ी तहलक सां हुआ, त ज़ाहिर आहे त उन में सर सियासी इहो वासी मीर साईं